सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। आई वरी नाम दान जो नहीं इन्हीं करे उन्हीं नहीं थे यानी रक्षाबंधन नामदान ऐं नामदान जो मक़सदु मां उन सचे साईं जो थी करे रहा उनजो जाप सिमरन मां उन बंधन के मज़बूती सां निभाई। नाम जो बंधन अहिड़ो पवित्र बंधन आहे जेको वरी ॿिया बंधन सभु ख़तमु करे छॾींदो आहे। उन जे अॻियां ॿिया बंधन सभु ख़तमु थी वेंदा आहिनि छाकाणि त इंसान जी सोच वीचार ख़्याल विकार वासनाऊं चाहतूं बरगलाव फैलाव उहे सभु ख़तमु थी वेंदा आहिनि। जेको इहा आहे मुंहिंजो सॼो सचो साईं आहे जेको उनजो हुकुम हूंदो जेको उनजो अमल हूंदो जेको उनजो संदेश हूंदो मां उन ते पंहिंजे जीवन खे हलाए उहो संसार सागर जा सभु बंधन ख़तमु करे तव्हांजो जनम मरण जा बंधन ख़तमु करे मां मुक्त थी उन सचे साईं जे मालिक उन ईश्वर उन परमात्मा खे पाईंदुमि जेको सभु कुझु आहे। यानी इहो वरी उहो बंधन हूंदो जेको सभु बंधन ख़तमु करे छॾे मालिक सां मिलाए छॾे उन ताईं पहुचाए छॾे। इन करे सचे साईं जे जीवन खे ॾिसंदासीं बाद में जेको जेको जो नाम जाप सिमरन कंदो आहे त पोइ केतिरा मोहल उथी करे बि चयूं असां थी आयासीं भई शिवाराम हुजे लाहौरी मल हुजे भाई हज़ारी राम हुजे या तो अॼु बि उन लाश जे मथां माता पंहिंजे मुड़ुस जे मथां सिर्फ़ु नाम जो सिमरन कयो कुझु मूंखे उहो फल मिलियो आहे जे मुंहिंजा सभु बंधन ख़तमु थी विया मां मालिक जी शरण में उनजी रहमत में आहे तंहिंजे अॼु ताईं जेको बि उन नाम जे जाप में ईंदो आहे उनजा सभु संसार जा बंधन ख़तमु थी वेंदा आहिनि मालिक जी रहमत ते पहुची विया।